नवाबशाह में क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी में सालानी दाख़िला साल 2025 ऐं 26 लाइ एंट्री टेस्ट शुरू कया विया आहिनि। यूनिवर्सिटी जे 27 मुख़्तलिफ़ शोबनि में दाख़िला लाइ टेस्ट कंप्यूटर ज़रिए वरिता पिया वञनि। एंट्री टेस्ट वारो अमल 12 जून खां 18 जून ताईं जारी रहंदो। मियां साहब में ओधर वापसि वठण बहाने टांवरी बिरादरी जे 14 माण्हुनि पारां दाया बिरादरी जे नौजवान मथां हमलो कयो वियो। हमले सबबि शदीद ज़ख़्मी थियल तनवीर दायो मरणिंग हालत में अस्पताल मुंतकिल। वाक़िए ख़िलाफ़ वारसनि पारां एनसी दाख़िल कराए एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, पर पुलिस कार्रवाई करे जवाबदार गिरफ़्तार न कया। एनसी में बासित अली टांवरी, राजू टांवरी, मुरीद टांवरी समेत 11 ॼणनि जा नाला शामिल। न्यू सईदाबाद वेझो ॻोठ महमूद चांडियो में पाणी वारी मोटर मां करंट लॻण सबबि 14 वरनि जी नींगरी सायरा चांडियो फोत थी वई। नींगरी जो लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। हालाणी में यूसी नवाबाद जे काउंसलरनि पारां यूसी चेयरमैन ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान यूसी नवाबाद जे काउंसलर मोहम्मद रमज़ान हालेपोटो, गुलाम कादिर सोलंगी ऐं ॿियनि चयो त हर महीने यूसी खे 10 लाख रुपया बजट मिले थी, पर ख़बर न आहे त बजट कहिड़े कम अंदरि इस्तेमाल थिए थो। जालसाज़ी करे चेयरमैन बजट हड़प करे रहियो आहे। तक जे एमपीए ऐं एमएनए खे शिकायत ॾियण बावजूद को तदारुक नाहे थी सघियो।